जनरल मोहम्मद खान की सूरत हाल ज़िले की जो है बहुत ही ख़राब लगी पड़ी है। और ये अफ़सोसनाक जो वाक़या आज झालावाड़ पे पेश आया है, 2 मासूम बच्चे गुलाब जैसे जो खेल रहे थे, वो जाके बरसात के पानी में डूब के मर गए हैं। और उनके वालिदैन के और उनकी माँ की जो कैफ़ियत है, वो अल्लाह जानता है। मैं चुंचल नुमा तो ज़िले हुकूमत, ज़िले इंतज़ामिया को ये कहता हूँ कि आपके बच्चे नहीं हैं। अगर आपके बच्चे ऐसे सूरत हाल में बैठे हों, तो आप क्या करेंगे? आप उनके लिए सब कुछ करेंगे। ये आपको आपकी अपनी औलाद नहीं लगती है जो जो इनके लिए कुछ भी नहीं करे। पूरे डिस्ट्रिक्ट में जो है पानी भरा हुआ है, लोग जनाज़े जो है पानी में लेके जा रहे हैं, पानी निकालने को तैयार नहीं है। टेंट और राशन जो है वो वडेरों और वाठारों को दे रहे हैं, वो गरीब को देने के लिए तैयार हैं। हम इनकी सख़्त लफ़्ज़ों में मज़म्मत करते हैं। तमामु घणी ॾुखियंदड़ सूरत हाल आहे टंडे मोहम्मद ख़ान जी। हिते चुंचल नुमाइंदा करप्शन में ख़ाली मुलवस आहिनि। अॼु मासूम ॿार जेके रांदि कुॾंदे बरसाति जे पाणी में जेके ॿुॾा आहिनि, उन खां अॻु जेको आहे सुम्हर पाई रवासन जेके लाश कब्रिस्तान में पाणी मां कढी उन्हनि दफ़न कयो आहे। चंद्रमा डिस्ट्रिक्ट जी पूरे ॻोठनि जी शहरनि जी हालत तमामु गंभीर लॻी पई आहे। पर हिते चुंचल नुमाइंदा ऐं हिते ज़िले इंतज़ामिया मुकमल गाइब रही आहे। किथे बि इन्हनि माण्हुनि जी आवाम जी का बि सपोर्ट कोन कई आहे। हलायो आहे टेंट आया आहिनि, मच्छरदानियूं आहिनि, सभु वॾेरनि बोतारनि चमचनि वाटरनि खे ॾिनियूं वञनि, पर ग़रीब मिसकिन माण्हुनि खे ॾियण लाइ तयारु कोन्हनि। ऐं जेतिरी जल्दी आहे इन सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत थी करे ऐं हिन ॿारनि जी जेकी सिवा हुननि जे सिंध हुकूमत अपील कंदुसि हिन वारसनि खे इंसाफ़ ॾिनो वञे ऐं हुननि खे माली सपोर्ट कई वञे। तमामु ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि। अरे दुख की ॻाल्हि है। टंडो मोहम्मद खान जी जो इंतज़ामिया आहे, ऑफिसर जा चुंडियल नुमाइंदा आहिनि, सभु घर में सुकून सां वेठा आहिनि। नंढड़ा नंढड़ा मासूमनि जो जनाज़ा खई आहिनि। ॾाढो दुख जी ॻाल्हि आहे। उन माउ त छा थो गुज़रे, शायदि हुननि जे घर में अगरि अहिड़ो वाक़ियो हुजे त ख़बर पए न। मूं अंदरि ॾिठो कीअं माउ खे बार बार दौरा पिया पवनि, कीअं हू पंहिंजे बचनि लाइ कीअं रींहं पई करे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे। चूंडियल नुमाइंदा टंडो मोहम्मद खान जी इंतज़ामिया DC न ग़रीबनि खे टेंट मिलिया, न हुननि खे राशन मिलियो आहे। ऐं जंहिं जाइ ते असां लीडर ऐं उन्हनि सां गॾु वञा, जिथे जिथे माण्हू कया आहिनि, ॾाढो ज़ुल्म आहे, हर हंधि ज़ुल्म आहे। हींअर अगरि माण्हुनि खे नथा ॾियनि त पोइ कंहिंखे ॾींदा? शायदि हू किना गुदामनि में रखी किना करे उछले छॾींदा। दुख जी ॻाल्हि आहे। ऐं असां सिंध हुकूमत खे अपील थी कयां त इन शयुनि जो नोटिस वठे। जेकॾहिं तव्हां टेंट राशन ग़रीबनि लाइ ॾिना आहिनि त उन्हनि ग़रीबनि खे ॾियो ऐं वॾेरनि जे हवाले न कयो। वॾेरा पंहिंजे औताकनि में वणे रखो। इंतहाई दिलखराश वाक़या पेश आया है। इसमें आप समाजी वर्कर हैं, मीडिया के तरफ से भी हैं और सोशल वर्कर भी हैं। इस हवाले से क्या कहेंगे, ये किसकी गिफलत के बायस वाक़या पेश आया है? ये भाई मुझे बहुत बड़ा अफसोस हुआ है। ये हमारी सिंध हुकूमत और ख़ास तौर पर टंडो मोहम्मद खान इंतज़ामिया DC और जो कमिश्नर जो चुनियल नुमाइंदे हैं, जो अभी घर में आराम से बैठ रहे हैं, उसी को ये सही उसी की जिम्मेदारी है। यहाँ मैंने अभी घर से पूछा है, वो पानी के खेल रहे थे, इतना पड़ा यहाँ पानी है, निकाला नहीं है उसने, तो इसी वजह से वाक़या हुआ है। मुझे बहुत अफसोस हुआ है। शायद ये उसी घर में वाक़या हुआ है, मैं समझती हूँ मेरे घर में। लेकिन DC जो मैं बार बार DC टंडो मोहम्मद खान के ये कह रही हूँ, तो DC साहब आप बाहर तो निकलो। घर गरीब लोगों की हालत तो देखो किस हाल में यहाँ गरीब लोग रह रहे हैं। आप तो सुकून से घर में बैठ रहे हो अपने ऑफिसों में, लेकिन एक बार बाहर तो निकलो, गरीबों को विजिट करके देखो तो किस हाल में यहाँ हालात रहे। आपकी वजह से ये वाक़या हो रहा है।